गंढे नींह ना तो निभाइण न आई, रुआरे सजण पो खिलाइण न आई। दोस्तों हींअर हिन ख़ूबसूरत महफ़िल जो चोथों कलाम ॿुधंदासीं, जंहिंजा शाइर आहिनि पीरल कंबर। तमामु ख़ूबसूरत ऐं जग मशहूर शाइरी आहे। उस्ताद जलाल चांडी जी गायकी बि तमामु निराली आहे। दोस्तों तव्हां ज़रूरु ॿुधो। उस्ताद जलाल चांडी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 1 तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चांडी जो सचो आशिक़, दीवानो ऐं परवानो आहे। दोस्तों हिन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजूरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हाजाणू टंडे आदम खां, अला बख्श बिरोई शिकारपुर खां, हाजी मिर्ज़ा ख़ुश्क सऊदी अरब खां। अचो त पोइ गॾिजी ॿुधूं पंहिंजे चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। छोड़ दितोई वेड़ा लोक दबन तेरे ते बथिया मेरे यार दबन दा चेहरा वतन आबाद वथई गुदाम फरीदा ओ जुलूता बहू जित यार लाया वन तेरा गुलाम फरीदा वो कसम खालिक अकबर दी मैं गुलाम यार सिखा लोक खवे दिन दाना पानी असतन दामात खवाया लोक वधी दिन पुट जहनो अस जुल्फाना ढकाया आखिर गुलाम फरीदा ओ जद वञण दा वक़्त थिया तद बुलबुल ना मुकराया एक तुर दई तोर अजब दी जाचो बाहन उदाई किस कराई बिना नरम वनाई असाना गरम वनाई किस कराई मन को यार वन कदा न मुड़काई किस कराई
चढ़ंदा होती लाहे हाणे अहिड़ो इश्क ना गुआए जो खाधनि खाऊं ख़बर ॿुधो पेशकश कामरान जानी सिंधी तेरा जलवा